असांजा दोस्त चवंदा त बेरोज़गार आहियूं, जंहिंखे चवंदा कम लाइ अची कमु काॾो आणियूं। वॾेरे खे काग़ज़ न आहिनि, MLA खे काग़ज़ न आहिनि, MP खे काग़ज़ न आहिनि, जॾहिं वञी नौकिरी मिले। ऐं नौकिरी मतिलबु नौकर थिए। ऐं नौकर जा हालत इहे आहिनि जो कंहिं बि दुकान वारे खां पुछो त सभु नौकिरी वारनि वटि कर्ज़ा आई आहिनि। पर हाणे सियारो शुरू थियो आहे ऐं असां वटि सियारे में इहो आहे त पठाण अची लोंडा बाज़ार हणंदा आहिनि, क्वेटा मां ईंदा आहिनि, सरहद मां ईंदा आहिनि, अफ़गानिस्तान मां ईंदा आहिनि, हिते अची करे असां वटि कमाए था वञनि। ऐं तव्हांखे अंदाज़ो बि न हूंदो, तव्हांखे हिकिड़ी आइडिया थो ॿुधायां पियो त जेको असांखे 500 में स्वेटर ई खपाईंदा आहिनि उहो हिननि खे 50 रुपए में पवंदो आहे शेरशाह कराची मां। ऐं जेको बूट इहे असांखे 1000 रुपए में खपाईंदा आहिनि उहो हिननि खे 100 रुपए में पवंदो आहे। ऐं हीअ सिर्फ़ु एतिरो कमाईंदा आहिनि, सियारे में असां वटि एतिरो कमाए वेंदा आहिनि त हिननि खे सॼो साल कमाइण जी ज़रूरत ई कोन्हे। ऐं घटि में घटि बि जेको लुंडे वारो पठाण कमाईंदो आहे रोज़ाने जे हिसाब सां, उहो घटि में घटि बि 10,000 रुपये रोज़ु कमाईंदो आहे। ऐं पोइ बि जेके असां चऊं त इहो असांखां न थींदो ऐं असांखे बसि नौकिरी खपे, त पोइ पंहिंजे हालनि ते अफ़सोसु आहे।